सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल SindhTVHD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। हाय तुझे चवण जो मकसद छा है त मां नवाब खान जे दर जो कुत्तो बणजी वियो आहियां। बाक़ी छा तूं पंहिंजे पाण खे शींहं तो समझी बेग़ैरत इंसान। बस एठ तोखे ख़बर ही ना है ज़मीर जो मोचड़ो गोलीअ खां वधीक घाव ॾींदो आहे। बावल ज़िद्दी आहे, मञण लाइ तयारी न पियो थिए। हाणे तव्हां ई ॿुधायो त हुनखे कीअं राज़ी कजे। मूसा जेकॾहिं राज़ी थी थो वञे न त बहावल जो राज़ी थियण या न राज़ी थियण का बि माना नथो रखे। खणी जो गुलण सिजावल धारियो आहे पर नवाब खान खां वधीक कमीणो कोन हो। गुलण जे खणी भलनि दोस्तनि जो ज़ोर पजी वियो न त सिजावल सां ठाह कंदासीं। बाक़ी नवाब खान रहियो मरंदे मरी वेंदुसि। नवाब खान सां ठाह न कंदुसि। उन जेके मूंखे ज़ख़्म ॾिना मां ई ॼाणा थी। तूं यकीन कर सिजावल खान जे मथां गोली हलाइण वक़्तु मूंखे बि पछताव थियो, पर छा कजे। सिजावल खान माहौल ई अहिड़ो जोड़े छॾियो जो मजबूरन मूंखे उन मथां गोली हलाइणी पई। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा।